ज़िंदगीअ में सुठनि माण्हुनि खे न ॻोल्हींदा करियो, पाण सुठा बणिजी वञो, शायदि कंहिंजी ॻोल्हा पूरी थी वञे। मुआशिरो बुरे माण्हुनि जी बुराई। मोस्ट वेलकम सर, जेके बि तव्हां असांजे लाइव प्रोग्राम में अची चुका आहियो, असीं तव्हांखे दिलि सां भलीकार चऊं था। मुआशिरो बुरे माण्हुनि जी बुराई करे ख़राब नाहे थींदो, पर सुठनि माण्हुनि जे ख़ामोशी जे करे ख़राब थी वेंदो आहे। असीं रोशन अली मंगसी साहब खे भलीकार चऊं था। असांजे लाइव प्रोग्राम में अची चुको आहे। अॼु असांजो मौज़ू, असांजो टॉपिक जेको आहे त बहितरीन ॻाल्हियूं, बहितरीन चवणियूं। ज़िंदगीअ में सुठनि माण्हुनि खे न ॻोल्हींदा करियो, पाण सुठा बणिजी वञो, शायदि कंहिंजी ॻोल्हा पूरी थी वञे। रोशन अली मंगसी साहब असांजे लाइव प्रोग्राम में अची चुका आहिनि। नूर नबी साहब असांजो दोस्त भाउ, असांजो सर उस्ताद, रीडर्स कॉलेज में जेके पढ़ाईंदा आहिनि, असांखे शदात कोट खां ॿुधी रहिया आहिनि। भलीकार असीं पंहिंजो उस्ताद खे चऊं था, सर नूर नबी साहब खे। मोहम्मद फारूक फ्राम लंडन मां असांखे ॿुधी रहिया आहिनि। खादिम अली फ्राम सऊदी अरब मां, मुहर्रम अली मंगसी, इरफान खान राहूजो भी असांजे प्रोग्राम में अची चुको आहे। जी दोस्तों, जेके बि तव्हां असांखे जितां ॿुधी रहिया आहियो, तव्हां असांखे कमेंट कंदा हलो, ताकी असांखे ख़बर पवे त असांजा दोस्त असांखे किथां खां ॿुधी रहिया आहिनि। नूर नबी साहब शदात कोट मां लिखनि था त माशाअल्लाह सर, ऐं कमेंट सां गॾोगॾु कुझु दिलियूं बि मोकिलनि था। महिरबानी सर, महिरबानी। अमीर मंगसी भी असांजे प्रोग्राम में आहिनि। वसीम अहमद सूमरो साहब असांजो प्यारो दोस्त, पाड़ेसरी भाउ, लिखे थो त ज़बरदस्त। सर अहमद नवाज साहब मोस्ट वेलकम। नसीब जो प्यार ऐं ग़रीब जी दोस्ती कॾहिं धोखो नाहिनि ॾींदा। सुल्तान अमन साहब, तव्हां कमेंट में ज़बरदस्त मोकिलियो आहे, महिरबानी सर। जी दोस्तों, जेके बि तव्हां असांखे जितां ॿुधी रहिया आहियो, तव्हां असांखे कमेंट कंदा हलो, ताकी असीं तव्हांखे बाय नेम सुञाणे सघूं त असांजा दोस्त असांखे किथां खां ॿुधी रहिया आहिनि। इंसान जी असुल ख़ूबसूरती उन जे ज़बान में हूंदी आहे। हिदायतुल्लाह बुरई साहब असांजे कमेंट में लिखनि था त ज़बरदस्त। हिदायतुल्लाह बुरई साहब, तव्हां असांखे किथां खां ॿुधी रहिया आहियो, तव्हां असांखे पंहिंजे शहर जो नालो बि लिखी मोकिलियो, महिरबानी सर। सुल्तान अहमद भी असांखे ॿुधी रहिया आहिनि। अहमद नवाज, नूर रबी, अब्दुल अज़ीज़ मोगेरी, अब्दुल अज़ीज़ साहब मोस्ट वेलकम सर। नरम लफ़्ज़नि में मुनाफ़िकी करण खां बहितर आहे त सख़्त लफ़्ज़नि में सच ॻाल्हाइजे। सुठी ज़िंदगी साफ़ नियत सां मिलंदी आहे। सुठी ज़िंदगी साफ़ नियत सां मिलंदी आहे, सुठे सूरत सां न। प्यार ॾियण ऐं वठण वारो माण्हू सदाईं जीअरो रहंदो आहे। अब्दुल अज़ीज़ मोगेरी साहब फिराम कंबर खां असांखे ॿुधी रहिया आहिनि। हिदायतुल्लाह बुरई साहब लिखनि था त फिराम नवाब शाह, महिरबानी सर। अब्दुल अज़ीज़ साहब लिखनि था त ग्रेट।
सुल्तान अहमद गोपांग साहब असांजे प्यारे दोस्त भाउ लिखे थो कमेंट में त सर अस्सलाम अलैकुम। वालेकुम सलाम वरहमतुल्लाह। सर सुल्तान अहमद साहब तव्हां वधीक लिखियो आहे त या अली मदद, मौला अली मदद। सर कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? सर अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह ताला जा एहसान, हर तरह जो ख़ैर ख़ैरियत। सुल्तान अहमद गोपांग साहब तव्हां वधीक लिखियो आहे त सर अल्लाह पाक तव्हांखे शाद आबाद रखे, आमीन। महिरबानी सर, तव्हां कुझु दिलि सां दुआऊं लिखियूं आहिनि ऐं असीं दुआ कयूं था त शाल सदाईं आबाद सलामत हूंदव। असांजूं दुआऊं अव्हां सां गॾु आहिनि। वसीम साहब असांखे ॿुधी रहिया आहिनि। वसीम अमन सूमर साहब असांजे प्रोग्राम में आहिनि। ऐं वसीम भाई तव्हांजो ई नालो भाई वसीम मंगसी बि अची चुको आहे असांजे प्रोग्राम में। असांजो प्यारो मासात प्यार ॾियण ऐं वठण वारो माण्हू सदाईं जीअरो रहंदो आहे। माण्हू अव्हां खां सभु कुझु फुरे सघनि था, पर तव्हां खां तव्हांजो मुक़दर नथा फुरे सघनि। सुल्तान अहमद साहब, मोहम्मद वसीम अब्दुल अजीज साहब असांजे प्रोग्राम में आहिनि। अब्दुल अजीज साहब असीं अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त ज़िंदगीअ में सुठनि माण्हुनि खे न ॻोल्हींदा करियो। ज़िंदगीअ में सुठनि माण्हुनि खे न ॻोल्हींदा करियो। पाण सुठा बणिजी वञो, शायदि कंहिंजी ॻोल्हा पूरी थी वञे। मुआशिरो बुरे माण्हुनि जी बुराई करे ख़राब नाहे थींदो, पर सुठनि माण्हुनि जे ख़ामोशी जे करे ख़राब थींदो आहे। असांजे प्यारे दोस्त रहमतुल्लाह मंगसी फ्राम कलर शाह गोटा खां भलीकार रसीन चौथा सर खे जॾहिं तव्हां रब जी चाहत क़बूल कंदा आहियो त हू तव्हांजी चाहत ते राज़ी थी वेंदो आहे। बेशक ज़िंदगीअ जो सभई बुलंदियूं रब जे अॻियां झुकण सां ई मिलंदियूं आहिनि। सुल्तान अहमद साहब, बेशक ज़िंदगीअ जो सभु बुलंदियूं रब जे अॻियां झुकण सां ई मिलंदियूं आहिनि। वसीम अहमद असांजो पाड़ेसरी दोस्त भाउ कमेंट में लिखे थो त माशा अल्लाह दा। महिरबानी वसीम अहमद साहब। अब्दुल अजीज मुगेरी साहब असांखे कंटिन्यूअसली ॿुधी रहिया आहिनि। सुल्तान अहमद साहब असांजे प्रोग्राम में आहिनि। मंज़िल त उन्हनि खे मिलंदी आहे जेके जान जी परवाह करण खां सवाइ मुरकंदे मैदान में लहंदा आहिनि। मंज़िल त उन्हनि खे मिलंदी आहे जेके जान जी परवाह करण खां सवाइ मुरकंदे मैदान में लहंदा आहिनि। दोस्त बेशक हिकिड़ो ई हुजे। असांजो प्यारो दोस्त सुल्तान अहमद एंड वसीम अहमद अब्दुल अजीज मुगेरी साहब ऐं ॿिया कुझु दोस्त रहमतुल्लाह बलोच फ्राम कलर शाह गोटा खां ॿुधी रहियो आहे। सुल्तान अहमद साहब, अॼु असांजो जेको मौज़ू टॉपिक आहे त बहितरीन ॻाल्हियूं, बहितरीन चवणियूं जेकियूं आहिनि उन्हनि जे बाबति असीं तव्हांखे ॿुधाए रहिया आहियूं त शोएब अहमद असांजे प्रोग्राम में अची चुका आहिनि। महिरबानी सर शोएब कादिर मैतलो साहब। जी दोस्तों, जेके बि तव्हां असांखे जितां ॿुधी रहिया तव्हां पंहिंजो नालो कमेंट कंदा हलो ताकी असांखे ख़बर पए त असांजा दोस्त असांखे किथां खां ॿुधी रहिया आहिनि। दोस्त बेशक हिकिड़ो ई हुजे, पर अहिड़ो हुजे जेको अल्फाज़नि खां वधीक ख़ामोशी खे सम्झे। सुल्तान अहमद साहब, दोस्त बेशक हिकिड़ो ई हुजे, पर अहिड़ो हुजे
जेको अल्फाज़न खां वधीक ख़ामोशी के समझे। करम मंगसी फिराम शदाद कोट मां असांखे ॿुधी रहिया आहिनि। शोएब कादर महतलो असांजो नंढपणे दोस्त भाउ हिन वक़्तु असांजे पाड़े मां लॾे वञी ॿिए हंधि वेठा आहिनि। असीं दुआ कयूं था त शाल सदाईं आबाद ऐं सलामत हूंदो। शायदि हर कामयाबी अव्हांजा कदम चुमे। महिरबानी सर। ज़िंदगीअ जी हक़ीक़त खे बस एतिरो सुञातो आहे, दर्द में अकेला आहियूं, ख़ुशीअ में ज़मानो आहे। सुल्तान अमन साहब, जिते पाण खे सस्तो करणो पवे उते हर रिश्तो महांगो पवंदो आहे। अब्दुल अज़ीज़ मुगेरी साहब असांजे प्रोग्राम में एंड खादिम अली मंगसी फ्राम सऊदी अरब मां ख़ता जो घर आहियां, माफ़ी थो चाहियां अर्श वारनि खां बि ऐं फ़र्श वारनि खां बि। खादिम अली मंगसी, करम मंगसी फ्राम शदाद कोट मां। शोएब अमन साहब असांजे कमेंट में कुछ कार्टून मोकिलियो आहे जंहिंजे मथां लिखियल आहे त रिस्पेक्ट खादिम अली कुछ दिलियूं महिरबानी। तव्हां ॿियनि जी मुस्कुराहट जी वजह बणिजो। तव्हां ॿियनि जी मुस्कुराहट जी वजह बणिजो। तव्हांजी ज़िंदगी ख़ुशियुनि सां भरिजी वेंदी। मूं कॾहिं बि पाण खे एतिरो समझदार नाहे सम्झियो जो ॿिया मूंखे बेवकूफ़ लॻनि। मूं कॾहिं बि पाण खे एतिरो नेक बि नाहे सम्झियो जो ॿिया मूंखे गुनहगार नज़र अचनि। इहे सदाऊं आहिनि, चमड़ियूं आहिनि। शोएब अमन साहब, खादिम अली मंगसी, सुल्तान अहमद गोपांग साहब, अब्दुल अज़ीज़ मुगेरी साहब असांजे प्रोग्राम में आहिनि। सुल्तान अहमद साहब, असांजो आवाज़ अव्हां ताईं कीअं अची रहियो आहे तव्हां कमेंट करे ॿुधायो। असांजो प्यारो दोस्त अब्दुल अज़ीज़ मुगेरी साहब असांखे कंटिन्यूअसली ॿुधी रहिया आहिनि। मोहम्मद फारूक फ्राम लंडन मां असांजे प्रोग्राम में अची चुका आहिनि। अब्दुल वहीद असांजे कमेंट में कुछ गुलाब जा गुल मोकिलनि था। 2 नंबर माण्हुनि जो शान ऐमान आहे, बाक़ी सच्चा नेक दिल इंसान माण्हुनि जे नज़र में चरिया आहिनि। मतलब जा रिश्ता जेतिरो जल्दी ठहंदा आहिनि ओतिरो ई जल्दी टुटी पवंदा आहिनि। मजबूत माण्हू ख़ामोश रहंदा आहिनि। अब्दुल अज़ीज़ साहब, मजबूत माण्हू ख़ामोश रहंदा आहिनि, कंहिं सां शिकायत न आहिनि कंदा। उहे मजबूत माण्हू हूंदा आहिनि। असीं पंहिंजे दोस्त सुल्तान अहमद साहब खे भलीकार चऊं था। उहो असांखे कंटिन्यूअसली ॿुधी रहियो आहे। ॾींहं जी रोशनी में रिज़्क़ तलाश करियो। ॾींहं जी रोशनी में रिज़्क़ तलाश करियो।
रात जो उनखे तलाश करियो जेको रिज़्क़ ॾींदो आहे। असुल ताक़तवर इहो आहे असुल ताक़तवर इहो आहे जेको कमज़ोर जो एहतराम करे। अब्दुल अज़ीज़ साहब एंड सुल्तान अमन साहब असीं तव्हांखे ॿुधाए रहिया आहियूं त असुल ताक़तवर इहो आहे जेको कमज़ोर जो एहतराम करे। ज़बान जो वज़न त तमामु हल्को थींदो आहे, पर तमामु थोरा माण्हू ई उनखे संभाले सघंदा आहिनि। हर कंहिं सां चङो हलो, हर कंहिं लाइ चङो सोचो ऐं हर कंहिं लाइ चङो कयो। इहो ई ज़िंदगी जो अमल आहे। मोहम्मद फारूक असांखे दिल सां लाइक करे रहियो आहे फ्राम लंडन मां। अब्दुल वहीद फ्राम सऊदी अरब, ख़ादिम अली मंगसी फ्राम सऊदी। सुल्तान अहमद साहब असांजे कंबर खां ॿुधी रहियो आहे। सुल्तान अहमद गोपांग साहब असांजो प्यारो दोस्त भाऊ कमेंट में लिखे थो त सर इंसान खे छा थो ॾेई सघे, इहा मोहबत जी वाट ॾेई सघे थो। सर इंसान जेको ॿिए इंसान जी इज़त कंदो आहे, असुल में सर इहो पाण खे इज़त ॾींदो आहे। ज़िंदगी हिकु अनमोल तोहफ़ो आहे सर, पर असां ज़िंदगी जो ख़्यालु न आहियूं कंदा। सर जेको थी सघे असां इंसाननि जो ख़्यालु रखूं, कंहिंखे ॾियूं नथा त कंहिंखे ॾुखायूं बि न। सर इंसान ॾाढो प्यारो आहे अल्लाह खे सर। सुल्तान अहमद साहब तव्हां तमामु बहितरीन कमेंट लिखियो आहे। तव्हांजे कमेंट में प्यार, मोहब्बत, चाहत, इख़लाक़, सबक बि आहे। असीं चाहियूं था तव्हां सघनि तव्हांजो इहो कमेंट रिपीट कयूं। तव्हां लिखियो आहे त सर इंसान खे छा थो ॾेई सघे, या मोहब्बत जी वाट ॾेई सघे थो। सर इंसान जेको ॿिए इंसान जी इज़त कंदो आहे, असुल में सर इहो पाण खे इज़त ॾींदो आहे। ज़िंदगी हिकु अनमोल तोहफ़ो आहे सर, पर असां ज़िंदगी जो ख़्यालु न आहियूं कंदा। असां ज़िंदगी जो ख़्यालु न आहियूं कंदा सर। जेको थी सघे असां इंसाननि जो ख़्यालु रखूं, कंहिंखे ॾियूं नथा त कंहिंखे ॾुखायूं बि न। सर इंसान ॾाढो प्यारो आहे अल्लाह खे सर। महिरबानी सर। ज़फ़र दायो साहब मोस्ट वेलकम। तव्हां कमेंट में लिखियो आहे त तालका बाकराणी मां ज़फ़र दायो। मोस्ट वेलकम ज़फ़र दायो साहब। असीं तव्हांखे दिलि सां भलीकार चऊं था। कुझु ॾींहं अवल तव्हां पोस्ट रखी हुई त तव्हांखे नंढो पुटु बि ॼायो आहे, ऐं असीं तव्हांखे पंहिंजे प्रोग्राम में लख लख वाधायूं मुबारकूं ॾियूं था। शाल अव्हांजो नंढड़ो हमेशह अल्लाह पाक जे अमन अमान में रहंदो। शलहर कामयाबी अव्हांजे नंढड़े मासूम जा कदम चुमे। महिरबानी सर ज़फ़र दायो साहब। सुल्तान अहमद गोपांग साहब लिखनि था त कंहिं इंसान जी मदद करणु ख़ुदा पाक खे राज़ी करणु आहे। कंहिं इंसान जी मदद करणु ख़ुदा पाक खे राज़ी करणु आहे। महिरबानी सर सुल्तान अहमद साहब। अब्दुल अज़ीज़ साहब, अॼु असांजो मौज़ू टॉपिक जेको आहे त बहितरीन ॻाल्हियूं। जेको बि अव्हांजे ज़हन में कुझु ॻाल्हियूं आहिनि तव्हां शेयर करे सघो था।
ज़फ़र दायो साहब असीं अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त बहितरीन सुबह इहा हूंदी आहे जेका अल्लाह पाक जे ज़िक्र सां शुरू थिए। बहितरीन सुबह इहा हूंदी आहे जेका अल्लाह पाक जे ज़िक्र सां शुरू थिए। अब्दुल अजीज़ साहब असांखे कंटिन्यूअसली ॿुधी रहिया आहिनि। सुल्तान अहमद साहब, ज़फ़र दायो साहब, असीं अव्हांखे रिक्वेस्ट कयूं था तव्हां हिन प्रोग्राम खे शेयर कयो। शेयर कंदो त वधीक दोस्त असांजे हिन प्रोग्राम में अची वेंदा। इट्स माई रिक्वेस्ट। ज़िंदगी आहिस्ते आहिस्ते ख़त्म पई थिए ऐं मुंहिंजे रब सां मुंहिंजो हिसाब ॾियण लाइ कुझु बि न आहे। असांजो ॿियो दोस्त बि अची चुको आहे असांजे लाइव प्रोग्राम में। मां दुआऊं घुरण वारो, तूं दुआऊं ॿुधण वारो, मां माफ़ी वठण वारो, तूं माफ़ी ॾियण वारो। असां ज़िंदगीअ जे मयार खे ऊचो करण जे चकर में इंसानियत जे मयार खां किरी पवंदा आहियूं। ज़फ़र दायो साहब लिखनि था तालका बाकराणी मां त ज़बरदस्त प्रोग्राम तमामु बहितरीन साईं। ख़ैर मुबारक साईं, कुर्ब मौला तव्हांखे बि आबाद ख़ुशि रखे। महिरबानी सर। आमिर मंगी असांजे प्रोग्राम में अची चुका आहिनि। असां ज़िंदगी जे मयार खे ऊचो करण जे चकर में इंसानियत जे मयार खां किरी पवंदा आहियूं। को बि माण्हू केतिरो बि गुनहगार छो न हुजे, अल्लाह उन लाइ दुआ जा वसीला, तौबा जो रस्तो ऐं रिज़्क़ जो दरवाज़ो कॾहिं बि बंदि नाहे कंदो। सज्जाद हुसैन असांजो प्यारो दोस्त असांजे लाइव प्रोग्राम में अची चुको आहे। हुन प्रोफाइल पिक्चर ते हू ज़ाहिर थी रहिया आहिनि त कुर्सी ते वेठा आहिनि। महिरबानी सज्जाद हुसैन साहब। मज़लूम जी बददुआ खां बचो, छो त मज़लूम जी बददुआ ऐं अल्लाह जे विच में को पर्दो नाहे हूंदो। रिज़्क़ ऐं मौत जो ख़ौफ़ कॾहिं बि न करियो। रिज़्क़ ऐं मौत जो ख़ौफ़ कॾहिं बि न करियो। इहो अख़्तियार हिकु ख़ुदा वटि आहे। असांखे पाण खां अलावा हर कंहिं में बुराई नज़र अची वेंदी आहे। सर सुल्तान अमन साहब, असांखे पाण खां अलावा हर कंहिं में बुराई नज़र अची वेंदी आहे। कॾहिं बि असीं पंहिंजे गिरेबान में जाती न आहियूं पाईंदा, बसि ॿियनि खे बुरो चवंदा आहियूं। अली हैदर मंगसी साहब असांजे प्रोग्राम में अची चुका आहिनि। सजाद हुसैन साहब, तव्हांजो प्रोफाइल पिक्चर तव्हां कुर्सी ते वेठा आहियो। महिरबानी सर। अली हैदर मंगसी साहब असांखे गुड मोकिलनि था कमेंट में। सुल्तान अमन साहब, असीं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त माण्हू देरि नथा कनि लातालुक़ थियण में, जेकॾहिं तव्हां उन्हनि लाइ बेकार थी वञो। दोस्त खे पंहिंजी एतिरी ॼाण
दोस्त खे पंहिंजी एतिरी ॼाण न ॾियो जेकॾहिं सुभाणे दुश्मन बणिजी वञे त नुक़सान न पहुचाए। रहंदो रब बाक़ी कुल फना अजाई अना। रहंदो रब बाक़ी कुल फना अजाई अना आहे इंसान खे। ज़फ़रदायो साहब बाकरानी ॻोठ खां असांखे ॿुधी रहिया आहिनि। महिरबानी सर। ज़िंदगीअ में सुठनि माण्हुनि खे न ॻोल्हींदा करियो। ज़िंदगीअ में सुठनि माण्हुनि खे न ॻोल्हींदा करियो। पाण सुठा बणिजी वञो, शायदि कंहिंजी ॻोल्हा पूरी थी वञे। मुआशिरो बुरे माण्हुनि जी बुराई करे ख़राब नाहे थींदो, पर सुठनि माण्हुनि जे ख़ामोशी जे करे ख़राब थींदो आहे। सुल्तान अमन गोपांग साहब, ज़फ़र दायो अली हैदर मंगसी एंड हाजी हाकिम अली मंगसी फ्राम सऊदी अरब मां। हाजी हाकिम अली मंगसी साहब असांजे कमेंट में कुछ गुलाब जा गुल मोकिलिन था। महिरबानी मामा जान। असीं दुआ कयूं था त शाल सदाईं आबाद सलामत हूंदो। असांजूं दुआऊं सां गॾु आहिनि। सुठी ज़िंदगी साफ़ नियत सां मिलंदी आहे, सुठे सूरत सां न मिलंदी आहे। प्यार ॾियण ऐं वठण वारो माण्हू सदाईं जीअरो रहंदो आहे। सजाद हुसैन साहब लिखनि था असांजे कमेंट में त कंहिंजी मदद कयो, कंहिंजी मदद कयो पर अल्लाह पाक जे रज़ा लाइ, ॾेखार लाइ न। सजाद हुसैन साहब तव्हां तमामु बहितरीन कमेंट लिखियो आहे। महिरबानी सर। सुल्तान अमन साहब, तव्हां ॿियनि जी मुस्कुराहट जी वजह बणिजो। तव्हां ॿियनि जी मुस्कुराहट जी वजह बणिजो। तव्हांजी ज़िंदगी ख़ुशियुनि सां भरिजी वेंदी। जी दोस्तो, हाणे ॾियो असांखे इजाज़त। अल्लाह हाफ़िज़। पंहिंजो ख़्यालु रखो। जॾहिं बि तव्हां को रोड रस्तो क्रॉस कयो त दाएं बाएं ॾिसंदा कयो, छो त अव्हांजी ज़िंदगी सां, अव्हांजी ख़ुशियुनि सां ॿियनि जूं ज़िंदगियूं, ॿियनि जूं ख़ुशियूं बि जुड़ियल आहिनि। मामा हाजी हाकिम अली मंगसी साहब असांजा सलाम। मोहम्मद नवाज़ साहब के सलाम। हुसैन बख्श मंगसी के भी सलाम। अल्लाह हाफिज़ दोस्तों, पंहिंजो ख्याल रखो। ज़फ़रदायो साहब लिखनि था त ही दुनिया फ़ानी आहे, हिते केरु न रहणो आहे, बाक़ी रहंदी ॻाल्हि इहा जेका हितड़े छॾे वेंदे। तमामु बहितरीन कमेंट लिखियो आहे तव्हां सर ज़फ़र साहब।